जिक्र कंदासीं सऊदी अरब इख्तियारियुनि पाकिस्तान के वफ़ाक़ी वज़ीरनि ख़िलाफ़ मस्जिद नबवी में नारा हणंदड़ पाकिस्तानी समेत 150 माण्हुनि खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी आहे। गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, वफ़ाक़ी वज़ीर शाहज़ैन बुगटी, मरियम औरंगज़ेब समेत ॿिया वज़ीर मस्जिद नबवी पहुता त उते मौजूद माण्हुनि गो नवाज़ ऐं चोर चोर जा नारा हंया। मरियम औरंगज़ेब, शाहज़ैन बुगटी समेत ॿियनि वज़ीरनि इल्ज़ाम हयो त PTI जे कारकुननि मस्जिद नबवी में असां मथां हमलो कयो, सऊदी सरकार खां ज़िम्मेवारनि एक्शन जो मुतालबो कयो वियो आहे। सऊदी अरब इख्तियारियुनि पाकिस्तान जे वफ़ाक़ी वज़ीरनि ख़िलाफ़ मस्जिद नबवी में नारा हणंदड़ पाकिस्तानियुनि समेत 150 माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। सऊदी सफ़ारतखाने जी मीडिया डायरेक्टर तस्दीक़ कई आहे त मस्जिद नबवी में पेश आयल वाक़े में कुछ पाकिस्तानियुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पाकिस्तान में सऊदी सफ़ारतखाने जो मदीना मुनव्वरा जे मस्जिद नबवी में नारेबाज़ी ऐं हुकूमती कार्रवाई ते रद्दअमल साम्हूं अची वियो आहे। पाकिस्तान में सऊदी सफ़ारतखाने जी मीडिया डायरेक्टर तरफ़ां जारी कयल बयान मूजिबि कुछ माण्हुनि खे कानून जी भंजकड़ी ऐं मुक़दस मागनि जी तौहीन जे सिलसिले में गिरफ़्तार कयो वियो आहे। सऊदी इख्तियारियुनि गिरफ़्तार माण्हुनि खां जांच शुरू करे छॾी आहे। घर वज़ीर राणा सनावला चयो आहे त हू चाहे थो त शेख रशीद ऐं संदसि साथियुनि जो घर खां निकिरणु ॾुखियो थी वञे। घरू वज़ीर राणा सनावला प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मदीना मुनव्वरा में काल अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। पाक हंध ते गैर इख़लाक़ी ज़बान इस्तेमालु कई वई। हुन चयो त मदीने में रेडियूं कयूं वयूं ऐं नारा हंया विया। जेको कुझु मदीने में थियो आहे वो इतफ़ाक़ी न पर सोचियल सम्झियल साज़िश हुई। राणा सनावला चयो त अॻूणे घरू वज़ीर ऐं अॻूणे वज़ीर आज़म जा बयान रिकॉर्ड ते आहिनि। जॾहिं त झेलम मां अॻूणे वज़ीर जो चवणु हो त संदन ॿाहिरि निकिरणु ॾुखियो थी वेंदो। माज़ी में खेनि इंतकामी निशानो बणायो वियो ऐं बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया विया। फराह ख़ान ते इल्ज़ाम आहिनि ऐं हू नेब ऐं FI ॾाढो जवाबदार आहे। संदसि चवणु हो त जमहूरी रिवायतनि मूजिबि विढ़ंदा, अहिड़ियूं हरकतूं न कंदा। हुन हर वर्कर खे पार्टी जे फ़ैसिले जी भंजकड़ी करण खां रोकियो आहे। अहिड़नि वाक़िअनि सां सियासत ॿिए तरफ़ हली वेंदी। मां पंजाब जे सदर जी हैसियत में तमामु घणो दबाव में आहियां। घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त इमरान ख़ान करप्शन स्कैंडल खां बचण लाइ संदसि ख़िलाफ़ साज़िश जी वावेला कई ऐं माण्हुनि खे मुख़ालिफ़नि जे ॿारनि खे हीसाइण लाइ रस्तो ॾेखारियो पियो वञे। उन चयो त साइबर क्राइम विंग इज़हार जी आज़ादीअ खे कंहिं बि सूरत में दॿाइण न ॾिनो वेंदो। जॾहिं त सोशल मीडिया ते प्रोपेगेंडा कई पई वञे बाबा रहमत जे इमरान ख़ान सां मुलाक़ात मां माण्हुनि खे सुठियूं उमीदूं न आहिनि। राणा सनावला चयो त शाहज़ैन बुगटी ऐं मरियम औरंगज़ेब ते हमलो कयो वियो। घरू वज़ारत सऊदी अरब खे दरख़्वास्त कंदे त मदीने वाक़े ते कार्रवाई कई वञे। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त हू जल्द शरीफ़ कुटुंब जे करप्शन ते वाइट पेपर जारी कंदा। माण्हुनि खे ॿुधाइणो आहे त ॿाहिरीं साम्राज कहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे मथे मढ़ियो वियो आहे। मुल्तान में वर्कर्स कन्वेंशन के ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त मूंखे अवां खे इस्लामाबाद जो सॾु ॾियणो आहे। मीर जाफ़र ऐं मीर सादिक सां गॾिजी चोरनि जो टोलो मढ़ियो वियो। हुन चयो त पाकिस्तान में हक़ीक़ी आज़ादी जी जदोजहद लाइ ॿार खे तयारु करणो आहे ऐं मुल्क में इलेक्शन कराइणी आहे। इमरान ख़ान जो चवणु हो त शहबाज शरीफ़ ते अरबें रुपयनि जे करप्शन जा केसिस आहिनि। हू पंहिंजा पैसा बचाइण लाइ मुल्की मफ़ाद खे क़ुर्बान करे छॾींदो। जंहिंजो पैसो मुल्क मां ॿाहिरि हुजे कॾहिं बि साम्राज ख़िलाफ़ आवाज़ बुलंद न कंदो। PTI चेयरमैन चयो त जल्द शरीफ़नि जी करप्शन ते वाइट पेपर आणींदासीं। माण्हुनि खे ॿुधाइणो आहे त ॿाहिरीं साम्राज कहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे मथनि मढ़ियो वियो आहे। इमरान ख़ान वधीक चयो त जल्द 20 लख माण्हुनि खे इस्लामाबाद में गॾु करण जो सॾु ॾींदा। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ शरीफ़ चयो आहे त मस्जिद नबवी सानिय ते इमरान ख़ान जो नफ़रत वारो चेहरो साम्हूं आयो आहे। उहा ई संदसि वॾी सज़ा आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते पंहिंजे पैगाम में मरियम नवाज़ चयो आहे त PTI क़यादत जे सरपरस्ती में मदीने मुनव्वरा जे रोज़े पाक में जेका बदतमीज़ी थी आहे उन ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत करण वारनि खे ॾुख थियो आहे। हुन चयो त खेसि सवें नाराज़ पैगाम मिलिया आहिनि। पुछी रहिया आहिनि त हुकूमत कार्रवाई छो न करे रही आहे। नून लीग जे नायब सदर जो चयो आहे त इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि जंहिं तरह मज़हब खे सियासत लाइ इस्तेमालु कयो, कुदरत संदन मुंहं तां परदो हटाए छॾियो आहे। नकाब लाहिण खां पोइ जेको बदसूरत चेहरो निकिरंदो आहे उहो ई संदन वॾे अज़ाब आहे। मरियम नवाज़ चयो आहे त मरियम औरंगज़ेब सां मस्जिद नबवी जे अहाते में बदतमीज़ी कई वई। उन खां वधीक ख़राब ॻाल्हि कहिड़ी थी सघे थी।
अवामी मुस्लिम लीग के सरबराह ऐं अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि सां जेको कुझु थियो आहे उहे पाकिस्तानी शहरनि जा जज़्बात हुआ। जारी कयल बयान में शेख रशीद चयो त नारा हणंदड़ सभु उमिरो करण लाइ वियल हुआ जेके चोरनि खे हुज़ूर जे रोज़े ते ॾिसी पंहिंजे जज़्बातनि ते ज़ाब्तो न रखी सघिया ऐं खुले नमूने इज़हार करे छॾियो। उन्हनि चयो त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि सां जेको कुझु थियो उहे पाकिस्तानी शहरनि जा जज़्बात हुआ। शेख रशीद वधीक चयो त वज़ीर आज़म जिते बि वेंदो खेसि पाकिस्तानियुनि जी नफ़रत खे मुंहुं ॾियणो पवंदो। पाकिस्तानी शहरियुनि मौजूदा हुकूमत ते सख़्तु कावड़ियल आहिनि, खुले नमूने नफ़रत जो इज़हार बि करे रहिया आहिनि। पीटीआई अॻवान फवाद चौधरी चयो आहे त जंहिं रद्द अमल खे क्राइम मिनिस्टर ऐं काबीना खे मुंहुं ॾियणो पियो उहे ई लंडन, पेरिस ऐं दुबई में बि आॾो ईंदो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फवाद चौधरी चयो त काल्ह जे वाक़िअनि ते ॻाल्हाइणु ज़रूरी हो। मस्जिद नबी में क्राइम मिनिस्टर ते रद्द अमल आयो, जवाब अहिड़नि मुक़दस हंधनि ते अहिड़ो रद्द अमल न थियणु घुरिजे आहे। उन्हनि चयो त गुज़िरियल ॾींहुं मस्जिद नबी में पेश आयल वाक़े में पीटीआई जो को बि कारकुन मुलविस न आहे। फवाद चौधरी चयो त इमरान ख़ान अॼु ताईं मदीने में जूता पाए न लथो। उम्मत मुस्लिमा में इमरान खान जो किरदार सभिनी जे साम्हूं आहे। संदसि चवणु हो त तव्हां जिते बि वञो माण्हू उन हंधां नफ़रत शुरू थींदी आहे। अहिड़नि माण्हुनि खे मज़हब जो इस्तेमालु न करणु घुरिजे ऐं अवाम खे बि गुज़ारिश आहे त अहिड़नि हंधनि ते रद्द अमल ज़ाहिर करण खां पासो कनि। पीटीआई अॻवान फवाद चौधरी चयो आहे त कासिम सूरी ते हमिलो रिथाबंदी सां कयो वियो। समूरनि माण्हुनि जी सुञाणप थी सघे थी मथिन दहशतगर्दी जा केस दाख़िल थियणु घुरिजनि। इस्लामाबाद में हथियार खणणु ऐं हमला करणु नाक़ाबिले क़बूल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वफ़द जा ॿिया मेंबर मदीने खां जिद्दा पहुची विया। मकेचे गवर्नर ऐं सऊदी क़ौमी सलामती जे सलाहकार वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं वफ़द जी आजियां कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तानी वफ़द सां गॾु सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान ऐं ॿियनि सऊदी अमलदारनि सां मुलाक़ातूं कंदो। वज़ीर आज़म मोहम्मद शहबाज शरीफ़ सऊदी अरब जे वली अहद मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अज़ीज़ जी दावत ते सऊदी अरब जे 3 ॾींहनि जे सरकारी दौरे ते पहुतो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनल्ला चयो आहे त जेकॾहिं मामिलो आइन या मज़लूम तबिके जो हूंदो त अदालतूं 3 वॻे बि खोलियूं वेंदियूं। जेकॾहिं चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जे सरबराही में अरशद शरीफ़ खे हिरासान करण ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी थी, जंहिंमें अरशद शरीफ़ तरफ़ां वकील फैसल चौधरी पेश थियो। जस्टिस अतर मिनल्ला चयो आहे त अदालत हिते सभिनी लाइ मौजूदु आहे। छा तव्हां काशिफ अब्बासी जो प्रोग्राम ॾिठो आहे? हक़ीक़तनि जी तस्दीक़ करण खां सवाइ प्रोग्राम में घणो कुझु चयो वियो त अदालत राति जो छो खुलियल हुई। उहो अवाम जो अदालतनि मथां एतमाद खॼाइण जी कोशिशि हुई। मामिलो आइन या मज़लूम तबिके जो हूंदो त अदालतूं 3 वॻे बि खोलियूं वेंदियूं। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट रिमार्क्स ॾींदे चयो त उहो मौक़िफ़ ठाहियो वियो त अदालतूं खोलियूं वेयूं, अदालतूं खुलियल हूंदियूं ऐं कंहिंखे बि आइन जी भञकड़ी करण जी इजाज़त न ॾींदी। जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त तव्हां अदालतनि मथां अवाम जो एतमाद ख़तमु करे रहिया आहियो। उहो बि चयो वियो आहे त चीफ जस्टिस अदालत पहुतो, छा तव्हां चाहियो था त अदालत तकड़ियुनि दरख़्वास्तनि ते ॿुधणी न करे? जस्टिस अतर मिनल्ला वधीक चयो त अदालत वक़्तु गुज़रण खां पोइ बि केतिरियूं ई दरख़्वास्तूं ॿुधियूं आहिनि। ज़िम्मेवारी बि का शइ हूंदी आहे। तव्हांखे ख़ुशी थियणु घुरिजे त आइन जी भञकड़ी जी इजाज़त न पई ॾिनी वञे। सुप्रीम कोर्ट वाज़े पैगाम ॾिनो आहे त आइन ख़िलाफ़ कंहिं बि कार्रवाई जी इजाज़त न ॾिनी हुई। चीफ जस्टिस चयो त हर को चवणु लॻो आहे त अदालत खुली वयूं, तव्हां सम्झो था त अदालत न आहे। छा तव्हांजो चैनल आइन खे बहितर सम्झे थो? कूड़ ते मौक़िफ़ ठाहियो वियो त अदालतूं खोलियूं वयूं। अदालत ARY जी रिपोर्टर खां पुछाणो कयो तव्हांजो चैनल मिसिंग पर्सन या बलोच शागिर्दनि ते केतिरा प्रोग्राम नशर करे चुको आहे? तव्हां गुम थियल माण्हुनि लाइ केतिरो आवाज़ उथारियो जेको असुल मसइलो आहे? जस्टिस अतर मिनल्ला चयो त सियासी फ़ाइदे लाइ इदारनि खे तबाह कयो पियो वञे, उहो पहिरियों भेरो न आहे। अदालतूं बुनियादी हक़नि लाइ खुलंदियूं, अहिड़नि बयाननि सां कुझु न थींदो। सुप्रीम कोर्ट जे आला जजनि बाबति चयो वेंदो आहे त उहे जवाब नथा ॾेई सघनि। जिते खाइनि ग़लती थिए थी त निशानदेही कई वञे।
इस्लामाबाद में पाकिस्तान तहरीक इंसाफ के अगवान कासिम सूरी और जमहूरी वतन पार्टी के कारकुनन में झेड़ो थी पियो। पुलिस मूजिब पीटीआई अगवान कासिम सूरी और एजाज चौधरी कौसार मार्केट के रेस्टोरेंट में वेठल होया, जिते कुछ मानू आया और पीटीआई मुर्दाबाद जा नारा हया। पुलिस मूजिब नारा हणंदड़ मानू कासिम सूरी और चौधरी एजाज से हथे पइजी वया। होटल स्टाफ और वेठल मानू विच में पइजी झेड़ो टारियो। पुलिस मूजिब इतला मिलंदे ही पुलिस की नफरी ॼाणायल होटल ते पहुती, जिते वाक़े जा तफसील वरता और शाहिदियों गॾु कयूं। पुलिस मूजिब कासिम सूरी और एजाज चौधरी के मेडिकल लाइ पॉलीक्लिनिक रवानो कयो वियो ऐं मेडिकल रिपोर्ट ऐं दरख़्वास्त अचण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। ॿिए पासे पीटीआई अगवान ऐं अॻूणे डिप्टी स्पीकर कासिम सूरी पंहिंजे वीडियो बयान में चयो त हू पंहिंजे दोस्तनि सां सहरी लाइ होटल ते वेठो हो त कुझु माण्हुनि अची मथनि हमलो कयो। संदसि चवणु हो त होटल में मौजूद माण्हुनि रद्दमल ॾिनो, जंहिंखां पोइ हू भॼी विया। हुन वधीक चयो आहे त ही सम्झनि था त होटल में वञी बदमाशी कंदा, पर उहा संदन भुल आहे। अवाम इम्पोर्टेड हुकूमत ऐं उन्हनि जी हिमायतुनि जा असल चेहरा ॾिसी चुको आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सेनेटर यूसुफ रज़ा गिलानी जी नाअहली लाइ पीटीआई की दरख़्वास्त रद्द कंदे संदसि पुट MPA अली हैदर गिलानी खिलाफ़ करप्शन जो केस दाख़िल करण जो हुक्म ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन में सेनेट इलेक्शन वीडियो स्कैंडल में सेनेटर यूसुफ रज़ा गिलानी और संदसि पुट MPA अली हैदर गिलानी खिलाफ़ केस की ॿुधणी थी है। पीटीआई पारां यूसुफ रज़ा गिलानी और MPA अली हैदर गिलानी की नाअहली लाइ दरख़्वास्त दाख़िल कई वई। इलेक्शन कमीशन यूसुफ रज़ा गिलानी खिलाफ़ दरख़्वास्त रद्द करे छॾी है। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त उन केस की हक़ीक़तनि के सही नमूने पेश न कयो वियो। यूसुफ रज़ा गिलानी खिलाफ़ को भी सिधो सबूत न आहे, वो सेनेटर रहंदो। इलेक्शन कमीशन ज़िले इलेक्शन कमिश्नर के हिदायत कई त अली हैदर गिलानी और पीटीआई के MPS कैप्टन रिटायर जमील और फ़हीम खान खिलाफ़ कलम 168 और 167 तहत करप्शन जो केस दाख़िल कयो वञे। करप्शन की सज़ा 3 साल ताईं कैद, ₹1000 ॾंड या ॿई थी सघनि थियूं।